रहंदड़ सिंधियुनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे हाणे सिंध खे थ्रेट आहे, सिंध जी ॿोलीअ खे थ्रेट आहे, सिंध जी ज़मीन खे थ्रेट आहे, सिंधी क़ौम खे थ्रेट आहे। हाणे जॾहिं क़ौम जो वजूद ख़तरे में आहे त हाणे हर सिंधीअ खे ॿाहिरि निकिरणो पवंदो। 6 जून ते जेको कराची जे पहिरियां टाउन जे दरवाज़े ते धरनो लॻी रहियो आहे, मां सभिनी सिंधियुनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे साईं महिरबानी वॾियो मौला सलामत रखे। किफ़ायत गुल जो बि मां शुक्रगुज़ार आहियां जे ख़ैरपुर में मूंखे गुलनि जा हार पाराए ऐं आज्ञा कई आहे त माण्हुनि खे मैसेज था ॾियो, तालीम जे लाइ कोशिशि था कयो ऐं क़ौम खे जॻाइण जी कोशिशि था कयो। उस्ताद जे मथां ई त क़ौम खे जॻाइण जो फर्ज़ु आहे, उनजे करे ही उस्ताद मैदान में आहे ऐं हर ॻोठ में हर शहर में सिंध सां थींदड़ ज़्यादती, ॿोलीअ सां थींदड़ ज़्यादती, ज़मीन सां थींदड़ ज़्यादती, क़ौम सां थींदड़ ज़्यादती, नौकरियुनि सां थींदड़ ज़्यादती जे लाइ आवाज़ बुलंद कंदो रहंदुसि। पोइ मुंहिंजो अंजाम छा बि थिए, पर हे जेके DHA खे ज़मीनूं ॾिनी थियूं वञनि, छा असां जूं ज़मीनूं एतिरियूं लावारिस आहिनि जो उहे DHA वारनि खे उहे मलक टाउन ऐं जेको आहे इहो पहिरियां टाउन खे जेको आहे भुॻड़नि बिट ते 460 अरब रुपया सुप्रीम कोर्ट ते मां अर्ज़ु कंदुसि चीफ जस्टिस खे, अपील कंदुसि त महिरबानी करे इहे जेके 400 अरब रुपया पीपल्स पार्टी जे ठगनि खे न आहिनि ॾियणा, पर उहे असांजा पैसा असांजी वेलफेयर ते ख़र्च कया वञनि, असांजी जेको आहे असांजे लाइ स्कूल ठाहिया वञनि, असांजो अस्पतालूं ॾिनियूं वञनि। ऐं महिरबानी करे असां सिंध सरकार जेका उन्हनि सां बिट जोड़ आहे, मलक रियाज़ सां, मलक रियाज़ जेको हिकिड़ो छोरू, हिकिड़ो ठग, हिकिड़ो जेको आहे मीटर रीडर मां, हिकिड़ो कलारक मां, हिकिड़ो जेको आहे मिलिट्री सर्विस जे कलारकनि मां, इन्हनि मां मथे अची माण्हुनि खे ख़रीद कंदो रहियो आहे। जेको पाण चए थो त मां जेको आहे उहो जनरल खे ख़रीद कंदो आहियां, सियासतदाननि खे ख़रीद कंदो आहियां, ब्यूरोक्रेट खे ख़रीद कंदो आहियां, जजनि खे ख़रीद कंदो आहियां, अहिड़ो लोफर अहिड़ो हरामी हिन खे त फांसीअ ते चाढ़ियो वञे। मलक रियाज़ जहिड़ा बदमाश जेके माफ़िया, जेके बिल्डर, उहे ज़रदारीअ जे वॾेरनि MP MLA सां मिली करे असांजी कराची जी ज़मीन जंहिंजो को अंत न आहे, जंहिंजो को जेको आहे क़ीमत न आहे, कराची इंटरनेशनल सिटी आहे, कराची जेको आहे इंटरनेशनल शहर आहे, कराची बैनुल अक़वामी शहर आहे, उन जी ज़मीन जो को कांटो न आहे, उन जी ज़मीन जी का क़ीमत न आहे। उहा भुॻड़नि बिट में विकिरो करे गठ जोड़ में ऐं उहा जेका आहे मलक रियाज़ खे ॾेई ऐं जेको आहे असांजी ज़मीनुनि ते इहा जेका आहे उहा कब्ज़े करण जी कोशिशि कई थी वञे। यादि रखो सिंधियो, जेकॾहिं हाणे तव्हां न जाॻियो, जेकॾहिं हाणे तव्हां अखि न पटी त इहे धारा, इहे अफ़गानी, इहे बंगाली, इहे बर्मी, इहे कंधारी, इहे काबली, इहे पठान असांजे मथां कब्ज़ो करे वेंदा ऐं पोइ असांजी ज़मीन जॾहिं किसंदी, जॾहिं ज़मीन सुकड़ कंदी, तॾहिं जेको आहे पोइ असांजो इहो ई असरु थींदो जेको फ़लस्तीन में थी रहियो आहे। फ़लस्तीन एतिरनि सारनि मुल्कनि जे हूंदे ॾिसो लावारिस लॻो पियो आहे, को बि हुन जो मुस्लमान मुल्क खे मदद नथो करे। उनजे करे मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे पंहिंजी ज़मीनुनि जो, पंहिंजे सिंध जो, पंहिंजी क़ौम जे लाइ हाणे जाॻो। 6 जून ते जेको मलक रियाज़ ऐं पहिरियां टाउन जे ख़िलाफ़ जेको कराची में धरनो लॻी रहियो आहे, जेको एक्शन कमेटी जे तरफ़ां आहे, मां सॼी दुनिया जे सिंधियुनि खे, सिंध में रहंदड़ सिंधियुनि खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे उन में लखनि जे तादाद में शिरकत कयो त जीअं दुश्मननि खे, धारियुनि खे, हरामियुनि खे, लोफरनि खे, हुक्मराननि खे इहा ख़बर पए त सिंधीअ में ॿधी आहे, सिंधियुनि में ताक़त आहे, सिंधियुनि जेका आहिनि उहे हाणे मैदान कंदा ऐं लखनि जे तादाद में शामिल थी धारियुनि खे इहो ॾेखारियो त न असां अञा कहिड़ा आहियूं, असां तव्हांखे इहे ज़मीनूं ॾेखारे छॾींदासीं। सो महिरबानी करे मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे पहिरियां टाउन जे ख़िलाफ़ जेको धरनो आहे उनजे भरपूर नमूने सां शिरकत करे पंहिंजो पाण मंझरायो, न त मलक रियाज़ ऐं ज़रदारीअ जहिड़ा असांजी क़ौम खे गिड़काए वेंदा। जेके मफ़ाद आहिनि, इंडिविजुअल मफ़ादनि खे हाणे छॾियो, इनफरादी मफ़ादनि खे छॾियो, हाणे इज्तिमाही मफ़ादनि जे लाइ निकिरो। इहा ज़मीन जेका असांजी गिड़काइण जी कोशिशि कई थी वञे मलक रियाज़ जे तरफ़ां, उनजे ख़िलाफ़ अॼु ई ख़ैरपुर मीरस में
मां ॻोठ जेका दर दर ते दुकान ते वञी सिंधियुनि खे इहो बावर कराइण जी कोशिशि थो कयां त असांजी ज़मीनुनि खे ख़तरो आहे, असांजी ॿोलीअ खे ख़तरो आहे, असांजी क़ौम खे ख़तरो आहे। हाणे असांजी ज़मीन सुकड़जी रही आहे, ज़मीन ते काबिल घुरियो अफ़गानी ॿाहिरां अची महिरबानी करे जिन सिंधियुनि जूं ज़मीनूं नेशनल हाईवे जे ॿिन्हिनि तरफ़नि खां आहिनि उहे धारनि खे विकिरो न कनि, छाकाणि जो अफ़गानी धारा जॾहिं पेट्रोल पंप लॻाइनि था, होटल लॻाइनि था त उहे मंशात जो कारोबार कनि था, उहे हथियारनि जो कारोबार कनि था ऐं उन मां पैसनि मां पोइ असांजूं ज़मीनूं ख़रीद करे ऐं पोइ हिते पंहिंजूं जाइदादूं ठाहिनि था। ईअं ई जेकॾहिं अक़लियत ईअं ई जेकॾहिं धारा ईंदा रहिया, ज़मीनूं वठंदा रहिया ऐं त पोइ असां हाणे देरि न थींदी जो अक़लियत में हलिया वेंदासीं। असांजी ॿोलीअ खे थ्रेट लॻो पियो आहे, असांजी क़ौम खे थ्रेट आहे। वेझड़ी जेकॾहिं अहिड़ी यलगार बंदि न थी त इहो ॾिसिजो असां अक़लियत में तब्दील थींदासीं ऐं उहा ॾींहं परे न आहिनि जेको सिंध हुकूमत धारनि खे डोमिसाइल ठाराए ॾियणु ऐं ज़मीनूं धारनि खे अलाट करण जे लाइ हीउ जेको रांदि खेॾी रही आहे इन में असां अक़लियत में तब्दील थींदासीं ऐं सिंध जेका आहे उहो जो कराची जेका आहे उहो कराची मैशियत जो हब आहे जंहिंसां पाकिस्तान हले थो ऐं असां खां जेकॾहिं कराची ऐं हुनजे आस पास जा एरिया हुनखे अलॻि कयो वियो त असां उहे ई ग़रीब आहियूं, उहे ई सुम्हंदा था वठूं, पोइ त असांजो तमामु घणो बुरो असरु थींदो ऐं फ़लस्तीन वांगुरु जेको आहे असां बि पंहिंजी धरतीअ ते दारा पोइ पंहिंजी धरतीअ ते मोटड़ा खाईंदासीं ऐं पोइ पंहिंजी धरतीअ ते उहा क़ौम जेका पंहिंजी धरतीअ ते मोटड़ा खाए, जेका पंहिंजा वसीला विझाए, न कोयले जी जेका असां पोइवारी कयो, न बेटनि जी पोइवारी था कयो, न कोयले जी पोइवारी था कयो, न तेल जी पोइवारी था कयो, न माण्हुनि जी पोइवारी था कयो, न ॿोलीअ जी पोइवारी था कयो, पोइ बाक़ी सिंधी कहिड़े कम जा कॾहिं उथंदा। पोइ इएं थींदो जेकॾहिं हाणे न जाॻंदो त पोइ मोहन जे दड़े वांगुरु असांजा बि सिंधियुनि जा बि कंहिं न कंहिं म्यूज़ियम में अजरक जा टुकड़ा ऐं असांजूं फोटूं रुॻो पिया हूंदा, उहे चवंदा त भाई सिंधी क़ौम हुई जेका कंहिं ज़माने में हूंदी हुई, उनजे करे हाणे जाॻो, हाणे उथी पंहिंजे माण्हुनि खे बचायो, पंहिंजे ज़मीनुनि खे बचायो, पंहिंजे नौकरनि खे बचायो, पंहिंजे ॿोलीअ खे बचायो। ही मलक रियाज़ ऐं ज़रदारीअ जी गठजोड़ जे करे असांजा ज़मीनूं हड़प थी रहियूं आहिनि, उनजे करे मलक रियाज़ ऐं ज़रदारी जेको हिन में गठजोड़ करे असांजे ज़मीनुनि खे भुॻड़े मुस्तक़ब आहे ऐं जेको असां खां तंग कयो थो वञे ऐं असांजा हक़ गज़ब कया था वञनि। उनजे करे मां सॼी दुनिया जे सिंधियुनि खे गुज़ारिश थो कयां अॼु ख़ैरपुर बीरस मां त महिरबानी करे हाणे जाॻो, 6 जून ते बहरिया टाउन जे ख़िलाफ़ उनजे दरवाज़े ते लॻंदड़ धरने में लखनि जे तादाद में माण्हू शरीक थी पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो करे ऐं उनखे जेको ॿुधायो त वन सघे न रुकस जाॻो, हाणे पंहिंजे क़ौम जी वापसी कयो, हाणे पंहिंजे क़ौम जी मालिकी कयो, पंहिंजे ज़मीनुनि जी मालिकी कयो, न त ज़रदारी जेको असांजी क़ौम खे लॻल आहे इहो असांजी ज़मीनूं गिड़काईंदो, असांजी क़ौम गिड़काईंदो, असांजी ॿोली गिड़काईंदो, असांजा बेट गिड़काईंदो, असांजूं नौकरियूं